नाज़रीन, अहमदपुर लॻ ॻोठ गोंदल ते धाड़ेलनि जे हमले में नौजवान जे क़त्ल ऐं 2 ॼणनि जे ज़ख़्मी थियण वारे वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। ॾिसूं था मासूम संदीलो जी रिपोर्ट। खैरपुर में अमुन तेज़ीअ सां मोकिलाईंदो पियो वञे। 10 हथियारबंदनि गुज़िरियल राति ॻोठ वलीमोहन गोंदल ते चढ़ाई करे लोढ़नि खे पहिरियां बाहियूं ॾेई ॻोठाणनि खे घरनि मां ॿाहिरि कढण ते मजबूर कयो, जंहिंखां पोइ अंधाधुंध फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में 22 वरियनि जो हिकु नौजवान मौके ते मारिजी वियो, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। गुज़िरियल कुझु सालनि खां ॻोठ वलीमोहन गोंदल ते धाड़ेलनि जूं चढ़ायूं ऐं हमला मामूल बणियल आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त ॻोठ वलीमोहन गोंदल जे पुलिस सब इंस्पेक्टर सरवर गोंदल जूं धाड़ेलनि सां दुश्मनियूं आहिनि, जंहिंजे पलांद में संदसि ॻोठ ते हमला थींदा पिया रहनि। गुज़िरियल राति 11:30 वॻे 10 हथियारबंदनि ॻोठ वलीमोहन गोंदल खे कड़ो चाढ़े पहिरीं हिकु ओताक ऐं घर जो लोढ़ो साड़ियो। ॻोठाणनि ओचितो लॻल बाहि सम्झी जीअं ई उनखे विसाइण जी कोशिशि कई त मथनि गोलियुनि जो वसकारो थी वियो। राकेट लॉन्चर ऐं जदीद हथियारनि सां 1 कलाक ताईं फायरिंग थींदी रही, पर पुलिस मौके ते न पहुती, जंहिंखां पोइ 3 मुड़सनि खे धकी करे धाड़ेल आसानीअ सां फरार थी विया, जिन मां हिकु ॼणे एजाज़ अली गोंदल मौके ते ई दमधणी हवाले कयो, जॾहिं त 2 ॼणनि अमानुल्ला ऐं महबत अली गोंदल खे सिविल अस्पताल खैरपुर में दाख़िल कयो वियो आहे, जिते संदनि इलाज जारी आहे। ज़रियनि जो चवणु आहे त 2 ज़ख़्मियुनि जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त 10 मुड़सनि जा पेरा हुआ, जेकी हू लालण वाह ते विञाए मोटिया आहिनि। ॻोठाणनि मुतालबो कयो आहे त धाड़ेलनि जे लगातार कार्रवायुनि खां तहफ़ुज़ ॾियण लाइ संदनि ॻोठ जी ख़तमु कयल पुलिस पिकेट फौरी तौरु बहाल कई वञे। पाड़े सिरी वेठा ऐं छा अहिड़ो इन्हनि जो कंहिंसां बि तकरार न आहे। उस्ताद मीरल पीरल सभु बि असांजा वाक़ुफ़ आहिनि, अहिड़ी का ॻाल्हि न आहे, पर अचानक ग़रीबनि सां ज़्यादती थी आहे। माना अहिड़ो वाक़ियो असां हिते पंहिंजी ज़िंदगी में न आहे ॾिठो, जो 9-10 बजे अची कोई घर के बाहि ॾेई हमिलो करे ऐं मिसाल अहिड़ो तशदुद करे लांचर बि फायर कया अथऊं। असांखे ॿुधायूं हेॾे जाइ में अलाए किथे लॻो आहे। बाक़ी शरीफ़ माण्हू आहिनि, अहिड़ो असांजी उचावट इन्हनि जी असां न ॿुधी आहे कंहिंसां बि। लोढ़े खे लॻी बाहि, छोकिरनि जे जेको दुहे वग़ैरह में बाहि लॻी आहे। छोकिरा जीअं बाहि विसमाइण जे लाइ आया त छोकिरनि ते अंधाधुंध फायरिंग करे ॾिनऊं, जंहिं ते थॾे ते एजाज़ अली वलद पीर बख़्श थॾे ते फ़ौत थी वियो। अमानुल्ला वलद हाजी मोहम्मद उस्मान उहो धकी थी पियो, ऐं ॿियो महबत अली वलद मोहम्मद आरिफ़ उहो बि असांजो जवान धकी थियो, जेके हिन वक़्तु ज़ेरे इलाज अस्पताल में आहिनि। पेरा रोड सां विया आहिनि लालण वाह ताईं। अॻिते पेरनि जी कोशिशि लॻी पई, अलाह कंदो तिड़ थींदो, ज़रूरु FIR कंदासीं ऐं कानून जो दरवाज़ो खड़काईंदासीं। पोइ पुलिसूं पहुचियूं, जाॾियूं ताॾियूं मोबाइलियूं अची पहुतियूं, इहे पोइ भॻाइनि। गोलियुनि जा खोखा जीथरियूं ऐं क्लाशनि जा गोलियुनि जा खोखा उहे असांखे हथ आया आहिनि। बाहि जो लॻी त असांजो अचण ॿिण बाहि माल हूंदो आहे, उनजे करे निकिता जीअं जो आया त बाहि विसाइण जे लाइ ॿाहिरि रहूं त फायरिंग शुरू थी वई। मुंहिंजो भाउ एजाज़ अली थॾे ते पहुती वियो। तव्हांजी दुश्मनी कंहिंसां कोन्हे। गोली लॻी, ॿियो छेलो मरी वियो, ॿी ॿकरी जो थण हलियो वियो, ऐं हिकिड़े छोकिरे खे हिते गोली बि लॻी। साईं अलाह थो ॼाणे, असांखे त काई ख़बर न आहे, न का ॻाल्हि, न का पंध। असां त इहो राति जो वार थी आयासीं त इहो ईअं थी वियो। कैमरामैन यासीन भए सां गॾु मासूम संदीलो, आवाज़ TV अहमदपुर।